वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर से। कराची के मुख्तलिफ़ इलाक़नि में तेज़ हवाउनि से बरसात जो सिलसिलो जारी है, जंहिंखां पोइ मौसम खुशगवार बणिजी वई है। जी नाज़रीन, बिल्कुल सुपर हाईवे मलीर गडाप सिटी काठोड़ सिटी बहरिया टाउन दरसाणो छनो डमलोटी रेडीगोट इब्राहिम हैदरी में बरसात थी है। स्कीम ट्रेटरी कायदाबाद यूनिवर्सिटी रोड गुलशन इकबाल गुलिस्तान जौहर में भी बरसात थी है। कराची के मुख्तलिफ़ इलाक़नि में तेज़ हवाउनि से बरसात जो सिलसिलो जारी है। मौसम खुशगवार बणिजी वई है। सुपर हाईवे मलीर गडाप सिटी काठोड़ सिटी बहरिया टाउन दरसाणो छनो डमलोटी रेड़ी गोठ इब्राहिम हैदरी में बरसात पई है। स्कीम ट्रेटरी कायदाबाद यूनिवर्सिटी रोड गुलशन इकबाल गुलिस्तान जौहर में भी बरसात पई, जॾहिं त सदर शारा फैसल आई चंद्रीगढ़ रोड ओल्ड सिटी एरिया कोरंगी लांढी कायदाबाद रज़ाकाबाद पिपरी डिफेंस क्लिफ्टन में भी वसकारो थो है। मौसमियात खाते मूजिब कराची शहर के ओभर उत्तर ओभर में बरसात वसाईंदड़ ककर मौजूद हैं। ॾींहं जे वक्त किथे किथे तेज़ बरसात भी थी सके थी। बरसात जो सिलसिलो 14 अगस्त ताईं जारी रही सके तो। समुंड में चाड़ अची सके तो। इन हवाले से वधिक सूरत हाल मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद है सरदार सरफराज डायरेक्टर मौसमियात। जी बताइएगा, क्या इस वक्त तक बारिश के हवाले से क्या इम्कानात हैं और ये सिलसिला कब तक जारी रहेगा? जी देखिए जी, इम्कानात क्या अब तो शुरू हो चुकी है बारिश, तेज़ बारिश हो रही है कराची में वक्फे वक्फे से हर तरफ ही तकरीबन, और ये सिलसिला इसी तरह चलता रहेगा। इसके अलावा हैदराबाद में भी इस वक्त रिपोर्ट्स आ रही हैं, वहाँ भी हो रही है, और पूरे सिंध के तमाम ही अजला में होगी ये। 14 अगस्त तक इसी तरह से चलेगा सिलसिला, कभी दरमियानी कभी तेज़ और कभी मूसलाधार तो रहेगा सिलसिला तकरीबन सिंध के तमाम ही डिस्ट्रिक्ट में। और कराची, हैदराबाद, बदीन, ठट्ठा, ऊपर जामशोरो और दादू और कमर शदात कोट, इन अजला में अर्बन फ्लडिंग का खदशा है, नशेबी इलाकों में पानी जमा होने का। तो क्या मौसमियात की जानिब से जो यूसीज़ हैं या जो म्यूनसिपल के जो इदारे हैं उन्हें आगाह किया गया है इस हवाले से? जी बिल्कुल किया गया है। हम तो पीडीएमए को यहाँ पर कराची में प्रोविंशियल लेवल पे उनको करते हैं वार्निंग, जो ये एडवाइजरी इशू करते हैं, तो वो फिर आगे अपने डिस्ट्रिक्ट डीसीज को, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन को आगाह करते हैं खुद। जी सरदार साहब बताइएगा, ये जो आज से बारिश का सिलसिला शुरू हुआ है, पूरे सिंध में हो रही है बारिश, तो ये जो स्पेल शुरू हुआ है ये कितना स्ट्रॉन्ग है और कितने दिन तक जारी रह सकता है, या और कितने स्पेल आना अभी बाकी है? जी ये खासा स्ट्रॉन्ग स्पेल है जी। जैसे पिछला जुलाई का स्ट्रॉन्ग स्पेल हमने देखा था, उसने सिंध भर में बड़ी ज़ोरदार बारिशें बरसाई थी। आपको याद होगा बदीन में, नौशहर फिरोज डिस्ट्रिक्ट में तो 500 मिलीमीटर से ऊपर हुई थी जुलाई पूरे में। इसी तरह बदीन में 300 से ऊपर हुई थी, और बाकी जगहों में भी कराची में खुद 500 मिलीमीटर से ऊपर तकरीबन 600 मिलीमीटर एक स्टेशन पे। खैर तो ये स्पेल भी खासा तेज़ है। इसमें वही मतलब 150 से 200 मिलीमीटर के दरमियान बेशतर जगहों पर आप अगले 4-5 दिन चलेगा ये। तो इस दौरान में कितनी बारिश हो सकती है आप तवक्को कर सकते हैं। इस तरह से ये तेज़ स्पेल है, और इसके बाद भी 2 स्पेल एटलीस्ट और हैं अगस्त के दिनों में देखने को मिलेंगे। अच्छा बताइएगा, आप बता रहे कि बहुत स्ट्रॉन्ग स्पेल है, तो क्या इसके बाद नज़र आ रहा है कि गर्मी की शिद्दत में कुछ कमी हो सकेगी? जी बिल्कुल, गर्मी की शिद्दत में तो ऑलरेडी कमी हो चुकी है। जो कल तक हब्स था और गर्मी थी, आज बारिश शुरू होने के बायस उसमें खासी कमी आ गई है। तो अगले जो दिन हैं 4-5 दिन, उसमें कोई ऐसी खास गर्मी नहीं होगी। ठीक है, आपका बहुत शुक्रिया डॉक्टर सरदार सरफराज साहब, आवाज़ टीवी को टाइम देने के लिए। नाज़रीन ख़बर ॿुधाईंदा हलूं बरसात के हवाले से। कराची के मुख्तलिफ़ इलाक़नि में तेज़ हवाउनि से बरसात जो सिलसिलो जारी है, जैखां पोइ गर्मी की शिद्दत में भी वाज़ह जेको आहे उहा घटिताई थी वई है। अमांखे ॿुधायूं त कराची के मुख्तलिफ़ इलाक़नि में तेज़ हवाउनि से बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। सुपर हाईवे मलीर गडाप सिटी काठोड़ बहरिया टाउन दरसाणो छनो डालमोटी रेड़ी गोठ इब्राहिम हैदरी स्कीम ट्रेटरी कायदाबाद यूनिवर्सिटी रोड गुलशन इकबाल गुलिस्तान जौहर ॿियन इलाइक़नि में तेज़ बरसात पई है, जंहिंखां पोइ गर्मी की शिद्दत घटि थी वई है।
जी नासिन अवां खे आगाह कयूं पिया मौसम जे हवाले सां कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाउनि सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। मौसम खुशगवार बणिजी वई आहे। सुपर हाईवे मलीर गडाब सिटी काठोड़ सिटी बहरिया टाउन दरसाणो चन्नो डमलोटी रेड़ी ॻोठ इब्राहिम हैदरी में बरसात पई आहे। स्कीम ट्रेटी कायदाबाद यूनिवर्सिटी रोड गुलशन इकबाल ऐं गुलिस्तान जौहर में भी बरसात पई आहे। सदर शारा फैसल आई चंद्रीगढ़ रोड ओल्ड सिटी एरिया कोरंगी लांडी कायदाबाद रज़ाकाबाद पिपरी डिफेंस ऐं क्लिफ्टन में भी वसकारो थियो आहे। जॾहिं त मौसमियात खाते मूजिब कराची शहर जे ओभर ऐं उत्तर ओभर में बरसात वसाईंदड़ ककर मौजूद आहिनि। किथे तेज़ बरसात किथे हल्की थींदी। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। गडाब मां आवाज़ जो रिपोर्टर मंज़ूर सोलंगी असां सां लाइन ते मौजूद आहे। मंज़ूर, छा सूरतहाल आहे गडाब में बरसात जे हवाले सां? जी गडाब जे काठोड़ सिटी गडाब जे जेको आहे बेराड़ी वारनि इलाइक़नि में गजगोड़ सां किथे हल्की त किथे तेज़ बरसात जारी आहे। जॾहिं त गगर फाटक गुलशन अदीद दरसाणो छन्नो डमलोटी मेमण ॻोठ समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में भी किथे हल्की त किथे तेज़ बरसात जारी आहे। बरसात सबब जेके आहिनि गडाब जी जेके नेयूं आहिनि उहे भरिजी आयूं आहिनि ऐं गडाब जे जबलनि तां जेको आहे पाणी जेको आहे बरसाती पाणी भी तेज़ वेकरा जेके लही आया आहिनि जेके डेमुनि में अची जेको आहे शामिल थी विया आहिनि। मां इहो ॿुधाईंदो हलां त तेज़ हवा सबब जेको आहे को किथे कंहिं क़िस्म जो नुक़सान त न ॿुधायो वियो आहे, पर जेको बरसाती सिलसिलो आहे उहो तेज़ ऐं किथे हल्को जारी आहे। जी वॾी महिरबानी मंज़ूर सोलंगी आगाह करण जे लाइ। कराची में ख़बर आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाउनि सां गॾु बरसात जो सिलसिलो अॼु खां शुरू थी वियो आहे। नओं स्पेल अॼु खां शुरू थी वियो आहे, जंहिंखां पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाउनि सां गॾु बरसात जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। जिन इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे या शुरू थी चुको आहे उन्हनि में सदर शारा फैसल आई चंडीगढ़ रोड ओल्ड सिटी एरिया कोरंगी लांडी कायदाबाद रज़ाकाबाद पिपरी डिफेंस ऐं ॿियनि इलाइक़नि में बि वसकारो थियो आहे। मौसमियात खाते मूजिब कराची शहर जे ओभर ऐं उत्तर में बरसात वसाईंदड़ ककर मौजूद आहिनि, जॾहिं त ॾींहं जे वक़्तु किथे किथे तेज़ बरसात भी थी सघे थी। अवां खे आगाह कयूं पिया कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाउनि सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। बरसात पवण खां पोइ मौसम खुशगवार बणिजी वई आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। सुपर हाईवे मलीर गडाब सिटी काठोड़ सिटी बहरिया टाउन दरसाणो छन्नो डमलोटी रेड़ी ॻोठ इब्राहिम हैदरी में भी बरसात पई आहे। स्कीम ट्रेटीह कायदाबाद यूनिवर्सिटी रोड गुलशन इकबाल ऐं गुलिस्तान जौहर में भी बरसात पई आहे। मौसमियात खाते मूजिब कराची शहर जे ओभर ऐं उत्तर ओभर में बरसात वसाईंदड़ ककर मौजूद आहिनि, जॾहिं त ॾींहं जे वक़्तु किथे किथे तेज़ बरसात भी थी सघे थी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। कराची समेत सिंध जे ॿियनि इलाइक़नि में भी बरसात जो सिलसिलो जारी आहे। बिजली ऐं मवासिलात जो निज़ाम मुतासिर थी वियो आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ असां लाइन ते मौजूद आहे कराची मां आवाज़ टीवी जो रिपोर्टर राजा असगर सूमरो। जी राजा असगर, अवां वटि छा तफ़सील आहिनि हिन हवाले सां? जी बिल्कुलु, ॾिसो समूरी सिंध में बरसातनि जो सिलसिलो जारी आहे। ॻाल्हि कजे अगरि कराची जी त कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारो थी रहियो आहे। गुलिस्तान जौहर कोरंगी शाफेसर कासनी मलीर सरजानी टाउन नॉर्थ नाज़माबाद में हिन टाइम तेज़ बरसात हली रही आहे। उन सां गॾोगॾु डिफेंस कोरंगी कयूमाबाद अख्तर कॉलोनी समेत कुझु इलाइक़नि में कुझु वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात थी रही आहे। इन सां गॾोगॾु मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त वसकारे सबबु के इलेक्ट्रिक पारां कुछ इलाइक़नि जेको आहे बिजली कलाकनि खां बंदि आहे, जंहिंमें नॉर्थ नाज़माबाद गुलिस्तान जौहर बेटाईआबाद मलीर ऐं मॉडल कॉलोनी समेत कुझु ॿिया इलाइक़ा पिणु हिन में शामिल आहिनि। इन सां गॾोगॾु मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मौसमियात खाते पारां 14 अगस्त राति ताईं बारिशनि जी अॻकथी कई वई आहे, जंहिं सबबु हिन टाइम कराची में बारिशूं हलंदड़ आहिनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी राजा आस्कर अपडेट करण जे लाइ। ज़िक्र कयूं पिया बरसात जो। कराची समेत सिंध जे ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। बरसात खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। मौसम खुशगवार बणिजी वई, जॾहिं त बिजली मवासिलात जो निज़ाम मुतासिर थी वियो आहे। नवाब शाह थाणो बुला खान सकरंड गुपचाणी जाम साहब सरहाड़ी करोंडी काज़ी अहमद दरिया खान मई नबीसर रोड ऐं ॿियनि इलाइक़नि में भी बरसात पई आहे। बिल्कुलु नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। मवासिलात जो निज़ाम दरहम बरहम थी वियो आहे। नवाब शाह थाणो बुला खान सकरन गुपचाणी जाम साहब सुरहाड़ी करोंडी काज़ी अहमद दरिया खान मरी ऐं नबीसर रोड
इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं नवाबशाह आवास जो रिपोर्टर सिकंदर भट्टी असां सां लाइन ते मौजूदु आहे। सिकंदर, ॿुधाइजो नवाबशाह में छा सूरतयाल आहे? बरसात जो सिलसिलो शुरू थी चुको आहे? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बरसाति जेको आहे वफ़े वफ़े सां थी रही आहे ऐं जॾहिं त शहर जे जेके हेठां जा इलाइक़ा आहिनि उहे पाणी जे ज़द में अची विया आहिनि ऐं जेको TMO जो अमलो आहे किथे नज़र ई नथो अचे ऐं रोडनि ते जेको आहे पाणी बीठो आहे तंहिंजे करे शहरनि खे ॾाढी मुश्किलात खे मुंहुं ॾियणो थो पए ऐं जॾहिं त मौसमियात खाते जेको आहे 14 तारीख़ ताईं जेकी अकसी कई आहे बरसाति जी उनखे मद्देनज़र रखंदे हितां जे जेके TMO वारा आहिनि उन को बि तव्हां इंतज़ाम अहिड़ो न कयो आहे। उन सां गॾोगॾु ॻोठनि में जेके पाणी बीठा आहिनि उन करे मच्छर ऐं गेस्टो जेके वबाऊं आहिनि उहे मुंहुं कढी रहियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में जेके आहिनि माल जेके मवेशी आहिनि जेके उहे मरनि पिया ऐं जेके फसल जी ॻाल्हि कजे त फसल जो जेको कपह जो जेको काटन जो जेको फसल आहे उहो हींअर चूंडाई जे मरहले में हो पर बरसाति जे करे आबादगारनि खे बि कापारी धक लॻो आहे ऐं जेको फुटी जो जेको रेट आहे उहो बि किरी पियो आहे ऐं उन सां गॾोगॾु जेके सिकंदर भट्टी अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो सिलसिलो जेको आहे उहो शुरू थी चुको आहे। अॼु खां जेको स्पेल ॿुधायो वियो हो उन ई जे पेश नज़र जेको आहे अॼु स्पेल बरसाति शुरू थी वई आहे। सिंध जा मुख़्तलिफ़ शहर आहिनि जिथे बरसाति जारी आहे। नवाबशाह, थाणो बुल्ला खान, सकरन, गुपचाणी, जाम साहब, सुरहाड़ी, करूंडी, काज़ी अहमद, दरिया खान मरी, नबीसर रोड ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाति थी आहे। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो सिलसिलो जारी आहे। जंहिंखां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे जॾहिं त बिजली ऐं मवासिलात जो निज़ाम डावाडोल थी वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त कराची जा जेके इलाइक़ा आहिनि सुपर हाईवे, मलीर, गडाब सिटी, काठोड़ सिटी, बहरिया टाउन, दरसाणो छन्नो, डबलोटी, रेड़ी ॻोठ, इब्राहिम हैदरी में बरसाति पई आहे। स्कीम 33, काइदाबाद, यूनिवर्सिटी रोड, गुलशन इकबाल ऐं गुलिस्तान जोहर में बि बरसाति पई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति जो वसकारो शुरू थी वियो आहे। नवाबशाह, थाणो बुल्ला खान, सकरंड, गुपचाणी, जाम साहब, सरहाड़ी, करूंडी, काज़ी अहमद, दरिया खान मरी, नबीसर रोड ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बरसाति हिन वक़्तु जारी आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो सिलसिलो शुरू थी चुको आहे जंहिंखां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो। इन ई हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। अली हबीब रतड़ असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अली हबीब, वधीक तफ़सील ॿुधाइजो। बरसाति पई तेज़ बरसात सबब गुज़िरियल 24 घंटनि खां वक़्फ़े वक़्फ़े ताईं हीअ जेका मुसलसल ठीकु आहे, अव्हांजी वॾी महिरबानी अली हबीब अपडेट करण जे लाइ। ज़िक्र कयूं पिया बरसाति जो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो सिलसिलो जारी आहे। बिजली ऐं मवासिलात जो निज़ाम मुतासिर थी वियो आहे। नवाबशाह, थाणो बुल्ला खान, सकरंड, गुपचाणी, जाम साहब, सरहाड़ी, करूंडी, काज़ी अहमद, दरिया खान मरी, नबीसर रोड ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बरसाति पई आहे। बरसाति खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे जॾहिं त मौसम ख़ुशगवार बणिजी वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो सिलसिलो जारी आहे। बिजली ऐं मवासिलात जो निज़ाम मुतासिर थी रहियो आहे जॾहिं त रोड रस्तनि ते पाणी बीहण सबबि ज़िंदगी जो कार वहिंवार बि मुतासिर थी रहियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो सिलसिलो शुरू थी वियो आहे जंहिंमें नवाबशाह, थाणो बुल्ला खान, सकरन, गुपचाणी, जाम साहब ऐं ॿिया इलाइक़ा शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। काज़ी अहमद मां आवाज़ जो रिपोर्टर ग़ुलाम हैदर बालादी असां सां लाइन ते मौजूदु आहे। ग़ुलाम हैदर, अपडेट कजो काज़ी अहमद में छा सूरतयाल आहे बरसाति जे हवाले सां? जी बिल्कुलु, मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु सुबुह खां तक़रीबन 10 बजे खां वठी करे बरसाति जो जेको वक़्फ़े वक़्फ़े सां सिलसिलो जेको आहे जारी आहे ऐं बरसाति पवण सबबि जेको आहे हेठां इलाइक़ा जेके आहिनि पाणी हेठि अची विया आहिनि ऐं जेको इंतिज़ामिया तरफ़ां जेको इंतिज़ाम आहिनि बरसाति जे पाणी जे हवाले सां पहिरियां खां वठी जेके आहिनि मुकमल तौर ते नाकाम आहिनि ऐं हिन वक़्तु जेको आहे पाणी इंतिहाई तमामु जेको रोड रस्ता ऐं गलियूं जेको आहिनि उन्हनि में भरिजी वियो आहे ऐं जेके मुख़्तलिफ़ यूसीज़ आहिनि उते त बरसाति जो पाणी जेको आहे काफ़ी अरसे खां वठी बीठल आहे ऐं हिन वक़्तु जेको आहे तमामु घणो पाणी थी चुको आहे। उतां जा रहवासी जेके आहिनि घरनि खां बि ॿाहिरि निकिरी नथा सघनि। जी वॾी महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।